चार सदा मौलाना फज़ल रहमान चयो आहे त मदरसनि जे बिल ते असांखे हुकूमत जी का बि तजवीज़ क़बूल न आहे। जेकॾहिं उन्हनि का तरमीम ॾिनी त उनखे क़बूल करण ते परे जी ॻाल्हि, पर तजवीज़ खे हथ में खणण जे लाइ बि तयारु न आहियूं। हुकूमत जी का बि तजवीज़ क़बूल न कई वेंदी। जेकॾहिं उन्हनि असांखे इन में तरमीम करण जे लाइ कुझु ॾिनो त उन्हनि जी तजवीज़ क़बूल करण त परे जी ॻाल्हि, पर उन जे मसूदे खे हथ लाहिण जे लाइ बि तयारु न आहियूं। चार सतह में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो त मदरसनि जे बिल ते नवाज़ शरीफ़, आसिफ ज़रदारी, सेनेट, क़ौमी असैम्बली सभु मुतफ़िक़ थी विया हुआ। बिल सेनेट में बि पेश थियो। असैम्बली बिल पास कयो, पर सदर सही न कई। जेकॾहिं सदर ॿियनि बिल ते सही करे सघे थो त हिन मदरसे जे बिल खे एतिराज़ सां वापसि छो माणियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।